नमस्ते। दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ। तव्हां हींअर स्वास्थ्य जे बारे में ॿुधायो। हाँ। जंहिंमें तव्हां ॿुधायो कि कॾहिं कमु सुठो थींदो कॾहिं ख़राबु थींदो। हाँ। त ईअं ई जॾहिं को बि कमु शुरू था कयूं त उन में बि कुझु सुठो थो थिए ऐं कुझु बुरो थो थिए। हाँ। त उहो बुरो खे वरी वापसि सुठो कीअं करे सघिबो? हाँ, ॾिसो पाण हाणे चयोसीं न भई पंहिंजी हिकु जन्म जी जीवन में जेको सुठो कर्म करूं था त स्वास्तिक था ठाहियूं। त ही त हिकु जनम में सुठे कर्म जे लाइ शुरू कंदासीं कर्म त कॾहिं हुन में सुठो बि थींदो त कॾहिं ऊच नीच बि थी वेंदी, कॾहिं ख़राब बि थी वेंदो। लेकिन जॾहिं ख़राब थो थिए त हुन समय पाण भगवान खे यादि करूं त उहो पंहिंजी मदद कंदा, जंहिंसां उहो कमु सुठो थी वेंदो। त इहो त थी वियो हिकु कमु, उहो बि हिकु जीवन जे लाइ। ईअं ई जीअं दुनिया जी पूरी परिवर्तन थी थिए। भई पहिरों दुनिया सतयुग हुई, पोइ त्रेता हुयो, पोइ द्वापर हुई, पोइ कलयुग हुई। त दुनिया कलयुग खां सतयुग ठहिणी आहे। त जीअं स्वास्तिक पाण हुन नंढे पंहिंजे हद जे कार्य में हिकु इंसान जे कार्य में पाण उहा जेको स्वास्तिक जो मीनिंग हूंदो आहे, कमु सुठो बि थिए थो त ख़राबु थींदो त भॻवान खे यादि कंदासीं त पंहिंजो कमु सुठो थी वेंदो। लेकिन इहे पूरी दुनिया खे बि सुठो करण जे लाइ इहो जेको समय थो हले न कलयुग जो, हिन कलयुगी जो जी दुनिया खे बि सुठो ठाहिण लाइ भॻवान खे हिन धरती ते अचिणो पवंदो आहे। त उहो जेको भॻवान जो जेको समय हूंदो आहे न अचण जो, उन तॾहिं खां हिन दुनिया खे हिन कलयुग खां जीअं सतयुग जे विच जे समय खे माण्हू संगम युग चईंदा आहिनि। हिन संगम युग ते भॻवान हिन कलयुग खे सतयुग में परिवर्तन कंदो आहे। त ईअं ई जीअं दुनिया खे परिवर्तन करण जो कमु भॻवान थो करे। दुनिया में त सभु ईंदा न, अर्थात सभिनि मनुष्य आत्माउनि जो कमु बिगड़ल आहे। हाणे सभी जीव जंतु दुखी आहिनि, सभु प्रकृति दुखी आहे। त एॾो वॾो कमु करण लाइ भॻवान हिन धरती ते ईंदो आहे, पोइ हिनखे स्वर्ग ठाहींदो आहे। त उअं ई पंहिंजे जीवन में बि जेको बि पाण नयो कमु शुरू कंदासीं त हुन में काथे बि तकलीफ़ ईंदी ऐं पाण भॻवान खे यादि कंदासीं त उहो कमु सुठो ठीक थी वेंदो आहे। छो जी स्वास्तिक जेका 4 भाग आहिनि न, उन्हनि में बि जॾहिं चौथो भाग पूरो थींदो आहे त भॻवान अची करे उन चौथे भाग में अर्थात जॾहिं कमु हिकदमि बिगड़ी वेंदो आहे त भॻवान जी मदद सां उनखे सही कबो आहे। त ईअं ई दुनिया जो बि हाणे चौथो भाग थो हले। त हीअ चौथे भाग में हाणे परमात्मा बाप अची करे हिन दुनिया खे हिकदमि बदिलाईंदो आहे। त हीअ थी वई पूरे दुनिया जी ॻाल्हि। तव्हां स्वास्तिक जो मीनिंग पुछो न, त पाण त स्वास्तिक जो पंहिंजे छोटे कम जे लाइ यूज़ कंदा आहियूं, ऐं हिते त स्वास्तिक जो मीनिंग मतिलबु पूरी दुनिया जो परिवर्तन थो थिए। पूरी दुनिया जो जेको बुरो हाल थी वियो आहे उहो नयो थो ठहे, मतिलबु हुन सुधार थो थिए। केरु थो करे? परमात्मा बाप। ठीकु आहे। त इहो जेको परमात्मा एॾो सुठो कमु कई भई दुनिया 4 युगनि में चक्कर काटदी, पोइ मां अची करे हिनखे वापसि नयो ठाहींदमि। त हिनखे माण्हू हिननि हिकु स्वास्तिक जे चित्र वांगुरु था यूज़ करनि। माण्हुनि खे इहे न पतो, माण्हू त चवंदा आहिनि स्वास्तिक मतिलबु गणेश बि चवंदा आहिनि न। हा, त उहो चवंदा आहिनि गणेश छा थींदा? गणेश जी विशेषता थींदी आहे मतिलबु विघ्न विनाशक। मतिलबु असांजे हिन कार्य में कोई बि विघ्न ईंदो त उहो विघ्न विनाशक मदद कंदो। लेकिन विघ्न विनाशक भी शक्ति थींदी आहे न।
त उहो विघ्ननि खे विनाश करण जी शक्ति परमात्मा में आहे। जंहिं शक्ति खे माण्हू गणेश जे रूप में पूजदा आहिनि ऐं पोइ स्वास्तिक ठाहींदा आहिनि। अर्थात भगवान बि हिन सृष्टि जे 4 युगनि खां पोइ अची करे हिन दुनिया जा विघ्न विनाश करे वापसि खां चक्कर शुरू कराईंदो आहे। ईअं ई पंहिंजे कम में बि परमात्मा हिन धरती ते अची करे कलयुग में स्वर्ग ठाहींदो। हा, हुनखे चइबो आहे संगम युग। मतलब 2 युगनि जो संगम तो थिए न, त हुनखे संगम युग चइबो आहे। त असली स्वास्तिक जो मीनिंग इहो आहे कि कीअं दुनिया 4 युगनि में चक्कर काटे करे भगवान हुनखे हिन दुनिया जा विघ्न विनाश करे पोइ वापसि खां सतयुग सुठो दुनिया शुरू कंदो आहे। त इन जेको कमु जेको चक्कर जो कमु कंदो आहे न भगवान, चक्कर खे पूरो सॼो हुन चक्कर में जेकी बि बुराई ख़तम करण लाइ, त उहो पोइ माण्हू हुनखे पंहिंजे कार्य जे लाइ यूज़ कंदा आहिनि। जॾहिं कमु शुरू कंदा आहिनि त उहो इहो यादि करे कंदा आहिनि कि भई बसि असली में त ईअं यादि करे करिणो खपे कि जीअं न दुनिया पूरी चक्कर काटियईं त भगवान अची करे हिन जा दुख हिन जा विघ्न विनाश करे पोइ वापसि खां नई दुनिया ठातईं। ईअं ई मुंहिंजे हिन कम में मां करां इहो कमु सुठी तरह शुरू थो करां, लेकिन अगरि हिन कम में मुंहिंजी कोई बि तकलीफ़ अचे त उहा परमात्मा बाप मुंहिंजी मदद करे ऐं वापसि खां इहो कमु सुठो थी वञे। ठीकु आहे, त इहो थियो बेहद अर्थात पूरी दुनिया जो कमु, ऐं उहो थी वियो पंहिंजे पर्सनल कमु। छो जी माण्हुनि खे एतिरो त यादि आहे कि भगवान ई अची करे हिन दुनिया खे बदिलाईंदो आहे, बुरे खां सुठो कंदो आहे। त मुंहिंजे हिन कम में बि सुठी तरीक़े त मां शुरू थो करां, लेकिन काथे बि बुरो थी वियो त उहो सुठो करे छॾंदो। त इन करे उहो स्वास्तिक ठाहे करे हुनखे कम खे शुरू कंदा आहिनि। ठीकु आहे? हा, ॿियो कुझु पुछणो था दीदी? त दीदी जेको हिनखे पुरुषोत्तम जो चवंदा आहिनि। हा, इनखे पुरुषोत्तम युग बि चईंदा आहिनि, छो जी हुते कम जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं हिते आत्मायूं जेकियूं बुरा संस्कार स्वभाव थी विया आहिनि न, भई हुते त कमु बिगड़ंदो आहे त भगवान पंहिंजे कम खे सुठो कंदो, जेको बि कार्य शुरू था करूं। ऐं हिते छा आहे, मनुष्य आत्मायूं बिगड़ी वियूं आहिनि, हुन जा स्वभाव संस्कार बिगड़ी विया आहिनि, त हुन ई मनुष्य आत्मा खे पुरुष चइबो आहे। त हुन ई मनुष्य आत्मा खे हाणे परमात्मा बाप सुधाराइण ईंदो आहे। कीअं? भई सुठी मत ॾेई करे, शक्तियूं ॾेई करे, उनमें आत्माउनि में शक्ति भरंदो आहे, आत्माउनि में सुठी सम्झ उन्हनि खे ॾींदो आहे, त जंहिंसां आत्मा उत्तम ठही वेंदी आहे, अर्थात पुरुषोत्तम मतलब उत्तम पुरुष ठही वेंदी। आत्मा त स्त्री ऐं पुरुष जो चोलो वठंदी आहे न, असली में आत्मा पुरुष आहे, लेकिन आत्मा त हिन करे चइबो आहे हिन युग खे पुरुषोत्तम युग, अर्थात हिन युग में परमात्मा बाप द्वारा ज्ञान ऐं उन्हनि खां शक्ति वठी करे आत्मा उत्तम ठहींदी आहे। इन करे इहो समय ॾाढो महत्वपूर्ण हूंदो आहे। जीअं दुनिया में बि पुरुषोत्तम जो महीनो तमामु उत्तम मञियो वेंदो आहे। हा, उनमें माण्हू दान, उनमें माण्हू दान पुण्य कंदा आहिनि। भई चईंदा आहिनि असां दान पुण्य कंदा आहियूं। हिते भगवान असांखे दान कंदो आहे। छा दान कंदो आहे? समझ मत ॾींदो आहे, ज्ञान ॾींदो आहे। ज्ञान धन जो दान परमात्मा बाप हाणे आत्माउनि खे कंदो आहे। पोइ भक्ति मार्ग में उनखे माण्हू हिक ॿिए खे धन जो दान कंदा आहिनि, भई असांजा पाप उतरनि, असां ॿिए जन्म जे लाइ जमा करूं।
त हिते जेको ज्ञान ऐं शक्ति परमात्मा पाण खे ॾिए थो, जंहिंसां आत्माउनि जा पाप चुकतू था थियनि। भई जेका बि पिछले जन्म जा हिसाब किताब आहिनि, ऐं आत्मा जेतिरो हिते ज्ञान ऐं परमात्मा का शक्ति धारण थी करे, ओतिरी आत्मा जी कमाई बि थी थिए ॿिए जन्म जे लाइ। भई उते पाण दान पुण्य कंदा आहियूं न भक्ति मार्ग में, कि इहो दान कंदासीं त ॿिए जन्म में मिलंदो। हिते जेतिरो परमात्मा खां ज्ञान आत्मा वठे थी, पंहिंजे जीवन में धारण करे थी ऐं ॿियनि खे ॿुधाईंदी, ओतिरी हुनजी कमाई थी थिए ॿिए जन्म जे लाइ। ठीकु आहे? हेलो। जी दीदी, हा थैंक यू। हा हा।